वफ़ाक़ी सूबाई हुकूमतुनि पारां ऑन कैंपस तदरीसी अमल शुरू करण बाबति ॾिनल हिदायतुनि जी रोशनी में सिंध ज़रई यूनिवर्सिटी टंडोजाम बि तदरीसी अमल जो आगाज़ करे छॾियो आहे। सिंध ज़रई यूनिवर्सिटी टंडोजाम जे डीन्स कमेटी जो इजलास मुनक़द कयो वियो। इजलास में अकेडमिक कैलेंडर मुताबिक़ इम्तिहान शुरू करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इजलास में इहो बि फ़ैसिलो कयो वियो त सिंध ज़रई यूनिवर्सिटी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ज़रई कॉलेज टोकरी, खैरपुर कॉलेज ऑफ एग्रीकल्चर इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजीज़ ऐं सब कैंपस उमरकोट में अंडर ग्रेजुएट डिग्री प्रोग्राम जे ॿिए खां आख़िरी साल जा रेगुलर इम्तिहान 21 जून खां कराइण जी मंज़ूरी ॾिनी वई। यूनिवर्सिटी इन सां सलाहियल कॉलेजनि ऐं सब कैंपस उमरकोट में नई दाख़िला वठंदड़ पहिरें साल जे शागिर्दनि जा रेगुलर क्लासिस सूमर 14 जून खां शुरू थींदा, जेके 9 जुलाई ताईं जारी रहंदा। यूनिवर्सिटी ऐं उन जे सलाहियल कॉलेज ऐं सब कैंपस जे पहिरें साल जे शागिर्दनि ऐं ट्रम सिस्टम तहत रहियल शागिर्दनि जा इम्तिहान 12 खां 30 जुलाई दौरान वरिता वेंदा। डीन्स कमेटी पारां पोस्ट ग्रेजुएशन जे MSc, MA, MSIT, MPhil ऐं PhD जा इम्तिहान ऑनलाइन वठण जो फ़ैसिलो कयो वियो आहे, जंहिं बाद डीन्स कमेटी अहिड़ी तरमीम कयल शेड्यूल जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे।